अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरान टीवी न्यूज़ में भलेकार आऊं है पीरिया गुल सबका पेरिक नज़र हेडलाइंस ते। गुल प्लाज़ा में चौथे ॾींहुं बि रेस्क्यू ऐं सर्च ऑपरेशन जारी। अॼु वधीक ॿ लाश हथ अंग छवी थी वियो। इमारत जो ग्राउंड ऐं पहिरियों फ्लोर क्लियर करार। ॿीं ऐं टीं इमारत ते सर्च ऑपरेशन जारी। रेस्क्यू अख़्तियारनि जो चवणु आहे त ग्राउंड फ्लोर ऐं पहिरें फ्लोर तां वधीक को बि लाश नाहे मिलियो। अपडेट जी सेफ्टी इमारत जी हालत खे नज़र में रखंदे सर्च ऑपरेशन कयो पियो वञे। पुलिस सर्जन डॉक्टर सुमैया जो चवणु आहे त हिन वक़्त ताईं 18 लाशनि जी सुञाणप थी चुकी आहे। 20 लाशनि ऐं 48 वारसनि जा DNA सैंपल वरिता विया आहिनि। DC रखण मूजिबि मजबूरी तौरु लापता माण्हुनि जो अंग 83 आहे, जिन मां 39 जी लोकेशन गुल प्लाज़ा जी मिली आहे। कौमी असेंबली में गुल प्लाज़ा साने ते बहस अपोजिशन जो हंगामो। दिफ़ा वारे वज़ीर जी तकरीर दौरान मुखालिफ़ धुर जे मेंबरनि जो गोड़, नारेबाज़ी। MQM मेंबरनि जो बि स्पीकर जे 2.5 सालो एहतजाज। ख्वाजा आसिफ चयो आहे त गुल प्लाज़ा बाहि वाक़े ते जेतिरो अफ़सोस कजे उहो घटि आहे। कराची जे मसइलनि जो ज़िम्मेवार सिस्टम आहे। लोकल गवर्नमेंट सिस्टम आणणो पवंदो। अख़्तियारी हेठि सतह ते मुंतक़िल करण जी ज़रूरत आहे। जेको चवंदो हो रोआड़ींदसि उहो अॼु पाण रोई रहियो आहे। मुतहिदा MNA फारूक सत्तार तकरीर कंदे चयो आहे त पाकिस्तान खे बचाइणो आहे त कराची खे बचाइणो पवंदो। कराची वाक़ियो क़ौमी सानो आहे। प्लाज़ा में लॻल बाहि असांजी दिलनि में लॻी आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त रियासत दहशतगर्दी जे मुकमल ख़ात्मे लाइ पुरअज़म आहे। सभिनीनि खे मुतहद थी दहशतगर्दी जो मुक़ाबिलो करणो पवंदो। KPK में दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ पंहिंजे हिसे जा 800 अरब रुपया ॾिना। बलूचिस्तान खे पंजाब पंहिंजे हिसे जा 100 अरब रुपया ॾिना आहिनि। मुल्क तॾहिं तरक़ी कंदो जॾहिं सूबा तरक़ी कंदा। इस्लामाबाद में KPK जे हवाले सां वर्कशॉप खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म वधीक चयो आहे त पाकिस्तान मुआशी तौर मुस्तहकम थी रहियो आहे। फील्ड मार्शल जी अॻुवाणी में भारत ख़िलाफ़ जंग में कामयाबी माणी। पाकिस्तान जे पासपोर्ट खे दुनिया में हाणे इज़त जी निगाह सां ॾिठो वञे थो। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनी पारां नेशनल पुलिस अकेडमी इस्लामाबाद जो दौरो। ISPR मूजिबि फील्ड मार्शल खे गार्ड ऑफ ऑनर पेश कयो वियो। सैयद आसिम मुनी शहीदनि जी यादगार ते गुल रखिया। पुलिस ऑफिसरनि सां मुलाक़ात। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनी चयो आहे त पाक फौज पुलिस फोर्स सां मुकमल तौर गॾु बीठल आहे। पुलिस अवाम जी जान ऐं माल जे तहफ़ुज़ लाइ पहिरीं हिफ़ाज़ती दीवार आहे। दहशतगर्दी ख़िलाफ़ पुलिस जो किरदार ख़राज तहसीन जोगो आहे। पुलिस जे शहीदनि जी क़ुर्बानीनि खे क़ौम कॾहिं बि विसारे न थी सघे। वज़ीर आज़म वर्ल्ड इकोनॉमिक फोरम जे सालियानी इजलास में शिरकत लाइ डेविस रवानो। शहबाज शरीफ़ आलमी सरबराहन जे गैर रस्मी इजलास में शिरकत कंदो। वज़ीर आज़म पाकिस्तान जे हवाले सां आला सतही बिज़नेस सेशन जी सदारत कंदो। मिट्टी का बीमार पीउ खे इलाज लाइ गंबट वठी वेंदड़ नौजवान फौरन हथां क़तल। कंडियारो क़ौमी शाहरा ते हथियारबंदनि पारां कार सवारनि खां फुललुट जी कोशिश। मज़ामत नौजवान राशिद अली बूढ़ी पोटो खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। फायरिंग में मक़तूल नौजवान जो बीमार पीउ गुलाम रसूल ऐं कार ड्राइवर धणी बख्श शीदी सख़्त ज़ख़्मी। पुलिस मूजिबि नौजवान राशिद अली पंहिंजे बीमार पीउ खे मिट्टी का इलाज लाइ वठी पियो वियो त वाक़ियो पेश आयो। केटी बंदर वेझो समुंड में बुॾी वियल नौजवान जो लाश 6 ॾींहनि जी ॻोल्हा बाधत। रेस्क्यू टीमनि मलीर वासी नौजवान वाहिद बख्श गपोल जो लाश हथ करे वरितो। समुंड में पखियुनि जे शिकार दौरान होड़ो ऊंधो थियण करे हिकु ॼणो मौके ते बुॾी फौत थी वियो हो। 6 ॼणनि खे बचायो वियो हो।